पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त ताकत के बंदूक या गोली न पर सियासत सकाफत में आगे बदी जरिए क़ौमूं ठहंदियूं ऐं तरक्की कंदियूं आहिनि। मुल्की चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ सभिनी खे मुतहिद थियणो पवंदो। सिंधु माथिरे जी तहज़ीब ते फ़ख्र आहे। सकाफ़तुनि खे विसारींदड़ क़ौमूं तरक्की न करे सघंदियूं आहिनि। 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई बानी के 14 साल कैद, 10 लाख रुपया दंड की सजा। बुशरा बीबी के 7 साल कैद, 5 लाख रुपया दंड की सजा। अदालत में गिरफ्तार अलकादर यूनिवर्सिटी की जमीन जब्त करे वफा के सरकार हवाले करण जो हुक्म। रावलपिंडी की एहतसाब अदालत 190 मिलियन पाउंड केस जो फैसलो बुधाए छड़ियो। अदालत जो चवण है त दंड अदा न करण की सूरत में पीटीआई बानी के वधीक 6 महीना ऐं बुशरा बीबी के वधीक 3 महीना कैद की सजा मिलंदी। तहरीक इंसाफ अलकादर ट्रस्ट केस जो फैसलो चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर गोहर जो चवण है त फैसले ते खेनि कंहिं बि क़िस्म जी हैरानी नाहे। तकरारी फैसलनि में वधीक हिकु इज़ाफ़ो थियो आहे। हुकूमत सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। शिबली फराज जो चवण है त अलकादर यूनिवर्सिटी में दीनी तालीम ॾिनी वेंदी आहे। पीटीआई बानी हिक पैसे जो फ़ाइदो हासिल न कयो आहे। मुल्क में आईन ऐं कानून जी हुक्मरानी नाहे। मुल्क में चोर आज़ाद ऐं मासूम माण्हू कैद आहिनि। उमर अयूब जो चवण है त एहतसाब अदालत जे फैसले खे हाई कोर्ट में चैलेंज कयो वेंदो। पाकिस्तानी अदालती तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे। चोर चोर जा नारा हणंदड़ पाण धाड़े में मुलहिस निकितो आहे। मज़हब इक़्तिदार जे नाले ते फ्रॉड कयो पियो आहे। पीटीआई बानी शाहीन ऐं ठग आहे। गैर कानूनी कम जी का साख न हूंदी आहे। सियासत में कूड़ के सच साबित करण जो सिलसिलो बंद थियणु घुरिजे। ख्वाजा आसिफ ॿियनि खे चोर करार ॾींदड़ शख़्स पाण तारीख़ जो सभ खां वॾो चोर निकितो आहे। 190 मिलियन पाउंड तारीख़ जो सभ खां वॾो स्कैंडल आहे। एहसन इकबाल इंसाफ़ जो मान मथाऊं थियो आहे। पीटीआई बानी पंहिंजी बेगुनाही साबित न करे सघियो। गैर कानूनी तौर 190 मिलियन पाउंड जी रक़म ॾेह मुंतकिल कई वई। गैर कानूनी तौर परॾे मुंतकिल कयल रक़म अवाम जी हूंदी आहे। ट्रायल कोर्ट सब्र जो मुज़ाहिरो कयो। पीटीआई बानी वटि अपील जो हक़ आहे। आज़म नज़ीर तारण अलकादर ट्रस्ट केस के मज़हब सां जोड़न शर्म जोॻो अमल आहे। अता तारण सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन जो चवण है त पीटीआई बानी जी हक़ीक़त सभिनी साम्हूं अची वई आहे। ॿियनि माण्हुनि खे भड़काईंदड़ पाण जेल में आहे। मुल्क जे हर इदारे ऐं शख़्स खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई। पीटीआई बानी जी अॼु बि जंग रुगो इक़्तिदार हासिल करण जी आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त 9 मई ते ॾोह थियो आहे त अदालती फ़ैसिले में क्लीन चिट न ॾिनी वई आहे। सवाल आहे त ट्रायल किथे थींदो। पार्लियामेंट ते हमलो थियो त फ़ौजी ट्रायल छो न थियो? छा पार्लियामेंट पाण ते हमले खे तौहीन नथी सम्झे? ॾोह कानून जे किताब में लिखियल आहिनि। जेकॾहिं आर्मी एक्ट में फिट थींदो त ट्रायल फौजी कोर्ट में ई थींदो। पुलिस एहलकार जी वर्दी फाड़ण ॾोह आहे। हिते त कोर कमांडर लाहौर जे घर खे बाहि ॾिनी वई आहे। हिक ई वक़्तु मुख़्तलिफ़ हंधनि ते हमला थिया आहिनि। मेहड़ में उमेर रुबाब चांडियो जे पीउ चाचे ॾाॾे जी वरसीअ जी तक़रीब। वॾे अंग में शहरनि जी शिरकत। उमेर रुबाब चांडियो जो चवण आहे त सरदारी निज़ाम जे ख़ात्मे लाइ जिदोजहद करणी पवंदी। इंसाफ़ हासिल करण ताईं कंहिं बि सूरत में शिकस्त क़बूल न कंदी ऐं मुसलसल जिदोजहद जारी रहंदी। न्याणियुनि खे तालीम ॾेई बासरनि ख़िलाफ़ बग़ावत करणी पवंदी। वेस्ट इंडीज़ खिलाफ पहिरीं टेस्ट में मोहम्मद रिजवान ऐं सऊद शकील जूं शानदार 50 क़ौमी टीम जो पहिरें ॾींहुं 4 विकेटुनि जे नुक़सान ते 143 रन्सूं। कप्तान शान मसूद, बाबर आज़म, मोहम्मद हुरेरा ऐं कामरान ग़ुलाम नाकाम। कोहीड़े सबबि रुगो 41 ओवरनि जी रांदि थी सघी।